इते अवांखे ॿुधायूं त घोट की भरिसां 5 ॾींहं अॻु गुम थियल पोरियत जे अगवा जी तस्दीक थी वई। वारसनि खां भुंग तलब कयो वियो आहे। ॻोठ जमाल शाह वासी पोरियत आरिफ मीराणी कादरपुर लिंक रोड तां गुम थी वियो हो। धाड़लनि फोन करे पीउ जी बाज़ियाबीअ लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। मुगवी जे पुट जो इहो चवणु आहे। भुंग न ॾियण जी सूरत में धाड़लनि पीउ खे क़तल करण जी धमकी ॾिनी आहे। एसएसपी घोटकी नोटिस वठे आरिफ मीराणी खे बाज़ियाब करायो वञे। वारसनि जो इहो चवणु आहे। घोटकी भरिसां 5 ॾींहं अॻु गुम थियल पोरियत जे अगवा जी तस्दीक थी वई आहे। वारसनि खां भुंग तलब कयो वियो आहे। ॻोठ जमाल शाह वासी पोरियत आरिफ मीराणी कादरपुर लिंक रोड तां गुम थी वियो हो। धाड़लनि फोन करे पीउ जी बाज़ियाबीअ लाइ 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। हिते अवांखे ॿुधायूं त सिंध हाई कोर्ट में पीएचडी शागिर्द जी गुमशुदगी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट वफ़ाक़ी ऐं सिंध हुकूमत खे नोटिस जारी कंदे 2 हफ़्तनि में जवाब तलब करे वरितो। मुमताज़ शाह कराची यूनिवर्सिटी में IT शोबे में PhD करे रहियो हो। वकील जो इहो चवणु मुमताज़ शाह खे 2006 ऐं 2018 में खंबे गुम कयो वियो हो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो इहो चवणु मुमताज़ शाह खे शाहिदियूं न हुजण सबबि अदालतुनि जे हुक्म ते आज़ादु कयो वियो हो। मुमताज़ शाह खे वरी 26 अप्रैल ते खंबियो वियो हो। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलवाणी। जी शहज़ाद। जी बिल्कुल, कराची सिंध हाई कोर्ट में PhD शागिर्द जी गुमशुदगी खिलाफ दरखास्त ॿुधणी थी आहे। अदालत सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे नोटिस जारी कंदे 2 हफ़्तनि में जवाब पिणु तलब करे वरितो आहे। ऐं वकील जिब्रान नासिर अदालत में इहो ॼाणायो त सैयद मुमताज़ शाह जो तालुक़ IT जे शोबे सां आहे ऐं कराची यूनिवर्सिटी मां PhD करे रहियो आहे। ऐं वकील जिब्रान नासिर अदालत में वधीक इहो ॼाणायो त पहिरियां 2006 ऐं 2018 में खंबे गुम कयो वियो हो, पर शाहिदियूं न हुजण ते केस अदालतनि जे हुकुम ते आज़ादु कयो वियो। उनखां पोइ वधीक जिब्रान नासिर वकील इहो ॼाणायो अदालत में त मुमताज़ शाह खे 26 अप्रैल ते हिकु दफ़ो ॿीहर अगवा कयो वियो आहे। हाणे ख़बर न आहे त किथे आहे। सचल थाणे में FIR पिणु दाख़िल कराइण लाइ कोशिश कई वई, पर केस दाख़िल न थियो आहे। जिब्रान नासिर जो अदालत में ॼाणायो वो अदालत ईंदड़ ॿुधणी ते SHO सचल खे बि रिकॉर्ड समेत अदालत में तलब करे वरितो आहे। जी ठीक है, मुझे मेहरबानी शहजाद अपडेट करण लाइ।